अस्सलाम वालेकुम। जीअं त मीडिया त असांजी ख़बर बिल्कुलु सॼी फैलाइजी चुकी आहे, पर जंहिं मंझि मुंहिंजो काको अज़ीज़ ऐं कादिर बश्क जेके चवनि था त राणे खे मामा था ख़राबु कनि, मूंखे बिल्कुलु ठुप मामा ख़राबु को बि कोन था कनि। ऐं हीअ जेके आहिनि से पाण सही कोन आहिनि, पाण सही न आहिनि, माना वॾेरी खां डिॼनि था, इलियास खां डिॼनि था। हे ग़ुलामी वारी ज़िंदगी गुज़ारणु चाहिनि था, चाहिनि। असीं ग़ुलामी वारी ज़िंदगी बिल्कुलु हरगिज़ न गुज़ारींदासीं। असीं शींहं थी रहिया आहियूं, शींहं थी रहंदासीं। असीं ग़ुलामी कॾहिं बि कंहिंजी बि न कंदासीं। असीं पंहिंजो माना असांखे मामे अॻे बि माना सिसियत हथु रखियो, अञा बि छा हुनजी आहे। बाक़ी काके न असांखे शादी कराए न गमी कराए, असां सभु कुझु मामे जे तौरत कयो, मामे जे ज़रूरत कयो। काके असांखे ॿ चकर त मुंहिंजो माना नंढो भाउ जेको सो कुटे चुका आहिनि, ऐं इलियास वॾेरो जेको सो पाण माना वीगो मिड़ाए मुंहिंजे भाउ खे धिके तां ॻोठ ताईं आयो, पर उहो मोटरसाइकिल ते भॼी चुको। हीअ माना तमामु ग़लति अमल। मलिक साहिब खे असां हथ ॿधी रिक्वेस्ट करियूं था त असांजो ॻाल्हि जो नोटिस वरितो वञे, महिरबानी करियो असांखे माना हाणे हिन खां आज़ादु रखो।